याद करंदो गोलन जी तव्हांजी दुआ खपे ॾिसो त मंज़ूर छा थो करे अचे दिलावर खान रुख जो दीवार आहे बारूद जी धप करे चढ़ण अचे घर में पैसा करेंगे वो पैसा करेंगा मुझे मैं कुछ तेरे हूँ अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं सीप दस्तियाब आहिनि हैंड वॉश 120 रुपया किलो हार्पिक 140 रुपया किलो स्वीप 80 रुपया किलो फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो शाहीन कपड़न ऐं थावन ऐं शीशन के साफ करण लाइ 80 रुपया किलो सर्फ गोल्डन 150 रुपया किलो सर्फ सिल्वर 120 रुपया किलो ब्लीच अछन कपड़न जा दाग साफ करण लाइ 80 रुपया किलो लेमन मिक्स थावन साफ करण लाइ 120 रुपया किलो हफ्ते जी लाइन नंबर नोट करना 03138562 जेकरे तव्हांजी खातिर मां पंहिंजो रत न वाया त मुंहिंजी ज़िंदगीअ ते हेठि वो हाणे बहराम खे ज़िंदा न छॾणो बस बकावर बस पैसा में तो थोड़ो मूंखे छॾियो अरे ॾिस बैग में पैसा आहिनि जेको न सम्झे प्यार जी ॿोली सावण उन्ही कंदो सीने वारी गोली बस पुलिस अकेड़ो तो सबक सेखारींदुसि जो सॼी ज़िंदगी यादि कंदी गरीबन ते ॾाढ कीअं कंदो ही मुतार मारो